बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुबह बखैर दोस्तों जी। तो ख़बर है तव्हांखे हस्ब मामूल वाक दौरान अल्हम्दुलिल्लाह फजर जी नमाज़ पढ़ण खां पोइ वाक जो पंहिंजो ई मज़ो आहे ऐं इहो रोज़ानी जो बुनियादु हुजे। मिसाल आहे त सुबुह जो सवेरे जी माण्हू नमाज़ पढ़े थो, अल्हम्दुलिल्लाह निकिरी पए थो त ॾाढो मज़ो अचे थो हलण जो बि। हीअ पखियुनि जी चिचराहट लॻी पई हूंदी आहे। जेके बि चवंदा आहिनि त अलाह जो ज़िक्र कंदा आहिनि। सो दोस्तों वाक हूं बि डॉक्टर चवंदा रहंदा आहिनि। कल्ह मूं डॉक्टर खे हिकिड़ो ॿुधो वेठो फिन ते यूट्यूब ते, उन त चयो अथसि गर्मी में जेको सो आहे वधि में वधि पाणी पीजे, पर हुन जो हिकिड़ो मिसाल बि ॾिनो त पाणी पीजे पर ढो पाणी जो बि न कजे, पाणी बि थोरो थोरो करे पीजे। अगरि उञ लॻी आहे त पाणी गिलास पीअणो आहे, उते अधु गिलास पी, वरी कुझु हुनखे वक़्फ़ो ॾिजे, वक़्फ़े खां पोइ वरी जेको सो आहे हुनखे पीजे पाणी। पोइ ॾींहं में कोशिशि कजे जाम पीजे। हिन गर्मी में पाणी जेको सो आहे सिहत लाइ उहो ज़रूरी आहे, वाक बि ज़रूरी आहे, पर सिहत लाइ पाणी तमामु ज़रूरी आहे। सो इंजॉय वाक सां आहे। तव्हां ॾिसंदा त सुबुह जो सवेरे कई ॾिसंदा पखी बि थी ईंदा, पंहिंजे अची वेही रहंदा वणनि ते तारनि ते, उनजी चहचहाट हूंदो हुयो त उहो बि अलाह जे ज़िक्र में ऐं रोज़ी जी तलाश में। अलाह साईं चए थो जेको सुबुह जो सवेरे निकिरी पए त बसि उनजो अॻु में ई करे छॾिया। सो अॼु जी ॻाल्हि त पीउ माउ जेके हूंदा आहिनि हमेशह पंहिंजी औलाद जो न्याणी हुजे, पुट जो लाइ सुठो सोचींदा आहिनि। त मुंहिंजी न्याणी अगरि मुंहिंजी वॾी आहे त किथे शादी बि जे कराईंदा आहिनि त माइट उहो सोचींदा आहिनि त असांजी न्याणी किथे सुधरे ऐं तरक़ी करे कामयाबी माणे, माना उनजी इन ख़ुशी में हूंदो आहे। त हिकु दफ़े जी ज़िक्र आहे त हिकु माण्हू पंहिंजी औलाद खे हमेशह चवंदो रहंदो त बाबा ॾिसो किथे रस्ते में कंडो पियो आहे खणी छॾियो, अगरि जिते कागज़ पिया आहिनि खणी छॾियो, जेका फाइल पई आहे खणी छॾियो, या घर जो को कमु आहे ॾिसो था तव्हांजे हथ में उहो करे छॾियो। सो दोस्तो हमेशह पीउ जेको हूंदो आहे त सुठो सोची रहंदो। अॼुकल्ह जो औलाद वरी हुनखे नेग्लेक्ट कंदो रहंदो, नज़रअंदाज़ कंदो रहंदो त यार हाणे पीढ़ी में मथो खाई वियो आहे। पर उन जूं ॻाल्हियूं वरी जॾहिं दुनिया में माइट न हूंदो त पोइ उन वरी हुनखे यादि ईंदी त यार वाक़ई मुंहिंजो पीउ सचो। सो सदाईं पंहिंजे पुट खे चवंदो रहंदो त बाबा घर में ॾिस को पनो पियो आहे त उनखे बि खणी छॾ, जे घर जो बाथरूम जो दरवाज़ो खुलियो पियो त बंदि करण में हर्ज़ु कोन्हे, बंदि करे छॾिजे। सो उनखे सम्झाईंदो रहंदो त उहो ॾाढो तंग थींदो, चवंदो यार बाबा मां अहिड़ो फाथो आहियां जे माना भॼी वञा। ख़ैर उन नंढड़े खे नौकिरी जी किथां ऑफर थी, उहो जॾहिं नौकिरी जे लाइ वियो त उते इंटरव्यू पियो हलिया त हू जीअं अची इंटरव्यू में वेठो त ॾिठईं त के फाइलूं उछलियूं पियूं हुयूं त हुन जेको सो पंहिंजे पीउ जी ॻाल्हि यादि कंदे उहे फाइलूं खणियूं सिधियूं कयूं। वरी जे वेठो रहियो उन जॻह ते ॾिठईं त साम्हूं वॉशरूम जो दरवाज़ो खुलियो पियो आहे। सो दौड़ी वञी दरवाज़ो बंदि कई ऐं वरी अॻियां ॾिसे त कुझु पना पिया आहिनि उछलिया पिया आहिनि हेठि, उहो पना खणी वरितईं ऐं खणी जेको त मथे टेबल ते सुवारे रखी ॾिठईं कुझु किताब उछलिया पिया हुआ, उहो बि खणी सिधा करे छॾी। इंटरव्यू वारो आयो त सभु इंटरव्यू में नापास बि थियो, पर हिन टे हिकिड़ा माण्हू सिलेक्ट थिया जेके वेठा हुआ, पर सॾु करे नौकिरी हिनखे ॾिनो। जॾहिं पुछूं त तुंहिंजी कारकर्दी सुठी कोन हुई, रिज़ल्ट तुंहिंजी सुठी कोन हुई, पर तुंहिंजो अख़लाक सुठो हो, त चई कीअं? चई तूं ईंदे हुन CC कैमरे में सॼो हुनखे ॾेखारियो वेठे त ॾिस तूं जीअं आहे, कागज़ पिया हुआ खणी साइड ते रखी, फाइलूं पयूं हुयूं खणी तूं साइड ते रखियूं, ऐं वॉशरूम में टूटी पई हली तूं दौड़ी वञी हुनखे बंदि कयो, ऐं इहो तमामु जेको सो आहे तो जेको सुठो कमु हो भई उन बिहेव ते तोखे असीं नौकिरी ॾियूं था। सो दोस्तो ख़बर पई त माइट कॾहिं बि जेको कुझु सेखारींदा आहिनि त पंहिंजे बचे खे औलाद खे सुठो इख़लाक़ सेखारींदा आहिनि, सुधारण लाइ थो जी सुधरे। त हुनखे नौकिरी मिली, हुन सोचियो त हा यार बिल्कुलु माइट जेको करे वेंदा आहिनि सो तमामु भलो सोचींदा आहिनि, ऐं आउं सोचींदो त भॼी वेंदुसि, पर मुंहिंजे माइट जा मूंखे ॾेखारियल घस रस्ते जे करे अॼु मूंखे सुठी नौकिरी मिली हुई। सो दोस्तो पंहिंजे माउ पीउ जो क़दुरु करियो ऐं पंहिंजी सिहत जो तमामु घणो ख़्यालु करियो, छो जो सिहत आहे
जी आहे त जान आहे। ऐं वॉक बि करियो। पाणी घणे खां घणो गर्मी में पीजे, छो जो पाणी सां बि ज़िंदगी आहे। अगरि जे पाणी न पियूं त माण्हू जेको सो जी कोन थो सघे। तव्हां ॾिठा हूंदा इन इस्पतालनि में हे जेके गुर्दनि जा मरीज़ उनखे पाबंदि कयो थो वञे त उहा पाणी जी बोतल हिकिड़ी पर हफ़्तो पींदे। ऐं नंढड़ी बोतल 50 रुपए वारी उहो हफ़्तो माना पी सघे थो, पर मजबूर में फुड़ो करे उहो पीए थो। मुंहिंजो दोस्त हो हिते शादीलार में दरियानो भील, उन वीचारे खे गुर्दनि जो चकर थियो, पोइ उनखे बोतल ॾींदा हिकिड़ी, उहो खणी पूरो हफ़्तो उन बोतल खे हलाईंदो। अॼु दुनिया में कोन्हे। सो पंहिंजी बीमारी जो बि ख़्यालु कजे, सिहत ज़रूरी आहे ऐं वॉक बि कजे, सिहत जो बि ख़्यालु कजे। इहे जेके खाधा आहिनि अॼुकल्ह जा यूरिया भाण वारा खाधा, उन ते परहेज़ कजे। वरी बि चवंदो त जी आहे जान आहे। वरी महिरबानी।